छा ॻाल्हि आहे सौराब? मां पोएं हफ़्ते खां तोखे ईअं परेशान गुमसुम ऐं हर ॻाल्हि ते नाराज़ थींदे ॾिसां पई। ख़ैर त आहे न या बिज़नेस जो कोई इशू आहे? कुझु ॿुधायो त सही। कच्चो करेलो कॾहिं मिठो न थींदो। मां सम्झसि कोन तूं छा थो चवणु चाहीं? जॾहिं पंहिंजे एतबार वारो माण्हू धोखो ॾींदो आहे न त माण्हू हीणो थी वेंदो आहे। कंहिं टोड़ियो तुंहिंजो एतबार सौराब? कनीज़ मूंखे पंहिंजे सॻनि मां धोखो मिलियो, तकलीफ़ ऐं दर्द सठियमि, तॾहिं मां धारियनि खे पंहिंजो कयुमि ऐं उन्हनि धारियनि ते ई एतबार करे मूं पंहिंजी अखियुनि ते विहारियो ऐं उन्हनि ई मुंहिंजी अखियुनि में मिर्च विधा। कनीज़ हाणे तूं ई ॿुधाए त मां छा कयां? जिन धोखो कयो आहे न उन्हनि सां रब पुॼंदो, उन्हनि खे हिसाब ॾियणो पवंदो। बस तूं परेशान न थी प्लीज। ईअं दिल हारे न वे। कनीज़ इहा दिल सड़ी रख थी वई आहे। सोचां थो त अहिड़ो कहर आणियां जो हर माण्हू डप में जिए, सभिनी दुश्मननि खे घाटे में आणे पंहिंजो अंदर ठारियां। तूं पहिरीं त कॾहिं एॾो वायलेंट न थियो आहे सौराब। प्लीज प्लीज पाण ते कंट्रोल कर। इहो न विसार तोखां सवाइ माहिन ऐं मुंहिंजो केर बि कोन्हे। इहो ई सोचे त गोॾा खोड़िया अथमि न त सौराब ख़ान क़यामत आणिया छा? केर आहे सौराब जे तोसां दगा कई आहे? आहे हिकिड़ो पालतू कुत्तो जेको मुंहिंजे अहम कारोबार ते पंहिंजो मुकम्मल कंट्रोल करे वियो आहे। मूंखे हुन सां मुक़ाबिलो करणो ई पवंदो न त इहा मुंहिंजी मौत हूंदी। तुंहिंजी मौत कॾहिं बि नथी थी सघे सौराब। ॾिस न तुंहिंजे सॻे भाउ तुंहिंजी माल मिल्कियत खाई तोखे ऐं तुंहिंजे बच्चनि खे कीअं रस्ते ते आणे छॾियो। पर तूं हिम्मत न हार। ॾिस अॼु तूं पाण महिनत करे किथे पाण खे अची बीहारियो आहे। अॼु दुनिया तोसां सलामी आहे। अॼु बि माण्हू तोसां मिलण ऐं तोखे ॾिसण लाइ सिकनि था। अॼु जेकॾहिं कंहिं पार्टनर तोसां दगा कई आहे न त सम्झी वठ त तूं अञा बि मथे वेंदे। अञा की कामयाबियूं तुंहिंजे मुक़द्दर में आहिनि जंहिंखे तूं माणींदे। दुआ कर कनीज़ त ईअं ई थिए, छो त जॾहिं ख़्वाब टुटंदा आहिनि न त हुनजी किरचियूं अखियुनि में चुभंदियूं आहिनि ऐं हुन वक़्तु अखियूं रत सां भरिजी वेंदियूं आहिनि ऐं हिन वक़्तु मुंहिंजी अखियूं बि रत सां भरियल आहिनि ऐं हिन महिल मूंखे कुझु बि नज़र नथो अचे। दिल सड़ी रख थी वई आहे ऐं कंहिं शइ जो अहसास बि कोन थो थिए सिवाय हिन जे त सिर्फ़ उन्हनि सभिनीनि खां पलांद वठां। न सौरा तूं अहिड़ो कुझु बि कोन कंदे जंहिंसां तोखे आंच पहुचे। थोरो सबर खां कमु वठ। तोखां मथां केर बि कोन थींदो। इहो सबर ई त नथो अचे कनीज़। छा कयां? तोखे थधो थी 2 कदम पोयां हटी वरी पोइ मथे अचणो पवंदो। इहे जल्दबाज़ी में अची पंहिंजो नुक़सान न कर। वाह कनीज़ वाह, वाह जो आइडिया ॾिनो अथई। ईअं ई कंदुसि। पहिरियां 2 कदम पोइते वञी वधीक ताक़त सां अॻिते वधा ऐं पाणी वांगुरु फैलिजी सभु कुझु ॿोड़े छॾिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।